यूं तो पढ़ने को सभी कुरान पढ़ते हैं, मगर नो के नेज़ा पर सुनाया फ़ातिमा के लाल ने। सब्र का डंका बजाया फ़ातिमा के लाल ने, जबर को नीचा दिखाया फ़ातिमा के लाल ने। कूफिन ख़त लिखिया विच विझी अल्लाह, त असी ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह, हेकर हेॾे आ त तख़्त ताबे तुंहिंजे। कूफिन यज़ीद जे बेदीन ज़ानी ऐं शराबी हुजण जा वाक़िया लिखी पुरज़ोर अपीलूं कयूं। इमाम हुसैन आली मक़ाम ॾे ख़त लिखियाऊं त जेकॾहिं अॼु अव्हां असांजी रहबरी ऐं रहनुमाई न कई त आख़िरत में असां अव्हां मथां दाहींदासीं। लगातार ख़त अचण लॻा। आख़िर हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु कूफ़े जा हालात मालूम करण लाइ पंहिंजे सौट हज़रत मुस्लिम बिन अकील खे पंहिंजो नाइब बणाए मोकिलियो। इमाम मुस्लिम कूफ़े पहुतो त उतां जे माण्हुनि संदन वॾी ताज़ीम ऐं तौक़ीर कई, वॾी मोहबत मंझां बैत कई ऐं बैत करण वारनि जो तादादु 18,000 ॿुधायो वञे थो। इमाम मुस्लिम इमाम हुसैन ॾांहुं कूफ़िन जे प्यार ऐं मोहबत ऐं बैत जा हाल अहवाल लिखी मोकिलिया ऐं उन में इहो बि लिखियो तव्हां जल्द अचो होॾां। यज़ीद इन सभु हालात जी उनखे ख़बर पइजी वई। हुन फ़ौरन कूफ़े जे गवर्नर नोमान बिन बशीर खे हटाए उन जी जाइ ते उबैदुल्ला बिन ज़ियाद खे गवर्नर करे सख़्तु हिदायतूं ॾेई मोकिलियो, जेको निहायत जाबिर ज़ालिम ऐं बेरहम हुयो। उन अचण सां ई कूफ़े वारनि खे धमकायो, ड्रेॼारियो, क़तल जूं धमकियूं ॾिनियूं ऐं इमाम मुस्लिम जे साथ छॾण लाइ मजबूर कयो। कूफ़ी बेवफ़ा ऐं गदार बणिजी विया। इमाम मुस्लिम जो पासो छॾे इब्ने ज़ियाद जे पासे बणिजी विया ऐं इब्ने ज़ियाद इमाम मुस्लिम खे संदसि ॿिनि पुटनि समेत शहीद कराए छॾियो। सैयद बहादुर थींदो आहे। पहिरियों फ़ौजी आया 70 जेके इमाम मुस्लिम बिन अकील खे गिरफ़्तार करण जे लाइ। साईं उन्हनि सां जंग कई, जिहाद कयो ऐं कुझु शहीद थिया, कुझु भॼी जान बचायूं। वरी 70 विया त वरी 500 फ़ौजी आया। वरी इमाम मुस्लिम बिन अकील उन्हनि सां वरी विढ़ंदो रहियो ऐं केतिरा ई उन्हनि जा जहन्नुम में मोकिलियईं ऐं केतिरा ज़ख़्मी कयईं, केतिरनि भॼी जान छॾाई। पोइ उन्हनि टल कई, अटकल, साईं असां तुंहिंजा ई आहियूं, असां जंग करण में को फ़ाइदो न आहे, हल त हली उते असां ॻाल्हियूं करे मामले खे हल था कयूं। ऐं जॾहिं वठी विया साईं खे त साईं खे शहीद करे छॾियो। त इहा टल, इहा अटकल करे उहे जेके आहिनि माण्हुनि